जी साईं GM सैयद अदाई कहिड़ी पुल आहे शहबाज बिल्डिंग नालो लिखियल आहे जी रानी बाग वारी साईं ये रानी बाग वारी पुल इनके शहबाज बिल्डिंग पुल भी चवंदा आहिनि हैदराबाद में आहे। असांजी रैली हैदराबाद प्रेस क्लब खां जेका हफ़्तेवार खमीस ते असीं कढंदा आहियूं, अॼु बि उहा रैली कढी हैदराबाद प्रेस क्लब खां हिते पहुता आहियूं। हितां असां कमिश्नर जे ऑफिस जे गेट ते पुॼंदासीं ऐं उते बि असीं सभु जेके बि आहियूं हिकिड़ो जुमिलो या हिकिड़ो मिंट या 5 मिंट जेको जेतिरो बि इन इशू बाबति सिंध में गैर सिंधियुनि खां मिल्कियत ख़रीदण ऐं वोट ॾियण जो हक़ु वापसि वठो, नंबर 1। नंबर 2, सिंध मां खबे गुम कयल सियासी कारकुननि खे आजो कयो। नंबर 3, सिंधी नियाणियुनि खे खपे उन्हनि जा जबरी मज़हब मटाइण हल कयो। सिंध जी ॿोली सिंधी ॿोली ऐं ख़ासि करे सिंध सभा पहिरें ॾींहं खां हिन इतिहास में कई आहे त सिंध मां खबे गुम कयल सियासी कारकुननि खे आजो कयो, छो त असीं सम्झूं था जॾहिं असांजी जा उहे पहिरीं कतार वारा सिपाही असांजी जेका क़ौमी जंग आहे, असांजी जेका समाजी जंग आहे, असांजी जेका सजाबंदनि पारां जंग आहे, उनजो पहिरियों जेको लेयर आहे, उनजी जेका पहिरीं कतार आहे उहा सियासी कारकुननि जी हूंदी आहे। ऐं हिते रियासत पंहिंजे नकाबपोशन बंदूक बरदारनि जे थ्रू लगातार रात जे ॿुधाइनि में असांजे घरनि जूं भितियूं ओरांगे नांग बूटनि सां घरनि जा दर भञी असांजे माउरुनि भेनरुनि धीअरुनि जूं तज़लीलूं करे असांजा बच्चा खपे खणी वञनि था। आहे सालनि ताईं उन्हनि ते पंहिंजे हुकूमत खाननि में पंहिंजे तशदुद घरनि में अखियूं ॿधी हूंदा आहिनि, कुंडुनि में उछले छॾनि था, उन्हनि ते तशदुद कनि था, उन्हनि जा चिचड़ियल लाश उछलनि था, उन्हनि खे ज़हनी माज़ूर बणाए मोकिलनि था, उन्हनि खे जिस्मानी माज़ूर बणाए मोकिलनि था। ऐं हाणे वरी सिंध सभा जे हिन मुतालबे खां पोइ त जे उहे दुआरी आहिनि कंहिं क्राइम में मुलविस आहिनि त उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो। असांजे हिन मुतालबे जी संग असांजे हिन मुतालबे जी उन्हनि वोट इहा ॾिनी आहे जो हाणे हू सियासी कारकुननि खे ज़ाहिर त कनि था, पर ख़तरनाक क़िस्म जे केसनि में मुलविस करे, कूड़नि केसनि में मुलविस करे, दहशतगर्दी वारे केसनि में मुलविस करे, बम ब्लास्टिंग जे केसनि में मुलविस करे, रेंजर्स जे गाॾियुनि ते हमले वारनि केसनि में मुलविस करे, ॿियनि मुल्कनि जो एजेंट तौरु केस मड़े उन्हनि खे जेलुनि में वारनि था। वरी इन मां बि उन्हनि जी दिलि ख़ुशि न थी आहे। हाणे हू पुलिस सिंध पुलिस हथां पूरा पुलिस मुक़ाबिला कराए असांजा न रुॻो सियासी कारकुन, पर हाणे त हुन आम सिंधियुनि खे बि कुचलण मारणु शुरू कयो आहे, छो त असुल में ही जेको आवाज़ त सही वञे न, माण्हुनि खे ॿुधाइणो आवाज़ आहे। असुल में हिन खपिजण जो अमल, असुल में ही खपे गुम करण जो अमल नकाबपोशन बंदूक बरदारनि पारां इन करे शुरू कयो वियो आहे त हू कहिड़ी बि रीति सिंधियुनि खे ॾाकाए, सिंधियुनि खे डिॼारे, उन्हनि खे पुठिते करे छॾनि, उन्हनि खे हिसाए छॾनि ऐं सिंध जा उहे खज़ाना, सिंध जा वसीला, सिंध जी मादनियात हू लुटींदा रहनि। केरु उन्हनि खां पुछण वारो न हुजे ऐं जेको बि पुछण लाइ उथी बीहे उनखे हू खपे गुम करे छॾनि, छो त उन्हनि जे हथ में बंदूक आहे। मां ॻाल्हायां थो, जेको माण्हू ॻाल्हाए त पहिरीं उनखे फोकस त कर, कनि ॾेखारीनि जा माण्हू एॾो परे सुठो असल में मैसेज माण्हू ताईं सही तरह सां वञे वेझो अचे त ऑडियो सही वञे। असां माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियूं था त असीं आख़िर ही बंदि छो था कयूं, असीं एहतजाज छो था कयूं, हिन टाक मंझंदि में असांखे चैन सुकून छो नथो मिले त असां पंहिंजे घर में पंहिंजे बचड़नि सां वेही गुज़ारियूं।
असांखे बाहि छो लॻी आहे, असांखे तकलीफ़ छो आहे, छो त हीउ वतन, हीअ सिंध मुंहिंजो घरु आहे, मुंहिंजे ईंदड़ नसुलनि जो घरु आहे, असांजे बचड़नि जो मुस्तक़बिल आहे। ऐं जे असांजे बचड़नि जा मुस्तक़बिल असांजे अखियुनि जा आॾो, असांजे आॾो, असांजे हूंदे खसी विया त इहो ॾोह, इहो क्राइम जेको थींदो उन में असीं मुलविस, उन में शामिलु रहंदासीं। असां उन ॾोह मां पंहिंजो पाण खे आजो रखण जे लाइ तारीख़ जे किताबनि में पंहिंजो नालो ॾोहारियुनि जे लिस्ट में न अचे, इन जे लाइ इन टाक मंझंदि जो हे हर हफ़्ते हर ख़मीस ते असां हीअ रैली पंहिंजे हिननि दोस्तनि सां, हिननि साझावंद असां नियाणियुनि सां ऐं भाइरनि सां गॾु कढूं था त जीअं असां उन्हनि समूरनि कन लाटारियल, परे मोकर वेठल ऐं अणलाॻापियल ऐं वतन खसिजे, वतन जा वसीला फुरजनि, ॻोठ असांजा कब्ज़े थियनि, असांजूं ज़रई ज़मीनूं, असांजूं रहाइशी ज़मीनूं, असांजा शहर धारा असांजूं खसनि, असांजा ॿेट खसनि, असांजा पहाड़ खसनि, असांजो सभु कुझु खसनि ऐं असीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾिसंदा रहूं ऐं चऊं मुंहिंजो छा, ऐं चऊं त ठीकु आहे मुंहिंजो घरु त हले थो। त मां चवंदुमि न, जे वतन में मुंहिंजी मौजूदगीअ में मुंहिंजे वतन सिंध जो हिकिड़ो भितर बि कंहिं खसियो, कंहिं लुटियो, त उन लुटिजण में जे मूं रण न कई, को एतिजाज न कयो, त मां बि ॾोहारी उन ॾोह खां बचण जे लाइ, उन ॾोह जी सज़ा खां बचण जे लाइ असीं हीअ रैली कढंदा आहियूं। ऐं इन लाइ बि कढंदा आहियूं त जीअं इहा ख़ामोश सिंध, 7 करोड़ ख़ामोश सिंध चीते जी चिंगाड़ करे उथी पवे, पंहिंजी सुञाणप, पंहिंजी इज़त, पंहिंजे वतन, पंहिंजे वसीलनि, पंहिंजी जाग्राफी, पंहिंजे शहरनि, पंहिंजे ॻोठनि, पंहिंजे पाणी, पंहिंजे पहाड़, पंहिंजे ॿेटनि, पंहिंजे बचड़नि जे ख़्वाबनि जी साभियाउनि जे लाइ उथी बीहे। छो त जेसीं ताईं क़ौम न उथंदी तेसीं ताईं ईअं ई फुरजंदा लुटजंदा रहंदासीं ऐं हिकु ई वक़्तु, हिकु न पर अनेक मसइला असांजे मुंहनि में हणी उहो असांखे विराए, उहो असांखे थकाए छॾींदा। जे वक़्तु असां सभु उथी बीठासीं, सभु माना 7 करोड़ सिंध में, 3 करोड़ दुनिया जहान में, जे उन्हनि मां 10% में उथी बीठासीं, 1 करोड़ थियो तॾहिं उथी बीठासीं, त असांजे वतन जी हिकिड़ी सिर बि केरु न खणी सघंदो। अॼु ताईं असां लुटिया फुरिया मारिया इन लाइ विया आहियूं जो असां पंहिंजे वतन खे ओन ई कोन था कयूं। असांखे असांजो वतन रुॻो असांजो घरु आहे, असांजे वतनवासी रुॻो असांजे घर जा फ़र्द आहिनि, ज़ाल, माउ, पीउ, भाइर, भेनरूं, औलाद, इहो वतन जा माण्हू न। वतन ही सॼो वतन, ही कराची खां कश्मीर ताईं, ही कमू शहीद ताईं, ही वतन सॼो वतन, उन वतन में असांजा उहे समूरा माण्हू जेके हिन वतन जी सूं आहिनि, जेके हिन वतन जा वारिस आहिनि, पर वेगाणा आहिनि, उन्हनि समूरनि जा ॾुख सुख, उन्हनि जी बका साझावंदनि जे ज़िमे आहे, होशू जे ज़िमे आहे, मोजे ज़िमे आहे, साईं लतीफ़ जे ज़िमे आहे, वीकस जे ज़िमे आहे, असांजे इरफान जे ज़िमे आहे, असांजे साईं जे ज़िमे आहे, अफ़गान जे ज़िमे, असां समूरनि जे ज़िमे आहे। उहे समूरा माण्हू जेके सम्झनि था त असां सां ज़ुल्म थिए थो, जॾहिं असीं सम्झूं था ज़ुल्म थिए थो, त ज़ुल्म खे ख़तमु करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे एहतिजाज। उन खां सवा न झाड़ पीअण सां, न आयतल कुर्सी पढ़ण सां, न रोअण सां, न सब्र करण सां इहो मसइलो हल न थींदो। विड़ी पवण सां, उथी पवण सां, अॻिते वधण सां मसइलो हल थींदो। हीअ नंढड़ी शुरूआत उन वॾी वेड़ जे लाइ आहे, जेका वेड़ हीअ असांखे हिन सॼे लुटफुर मां बचाए सघे थी। दोस्तो, असां ईअं नथा चऊं त तव्हां 24 कलाक सिंध जे लाइ उथी बीहो, तव्हां ॾींहं जो हिकिड़ो कलाक रुॻो पंहिंजे वतन खे ॾियो, तॾहिं बि असां पंहिंजो वतन न रुॻो बचाए सघूं था, पर अॼु ताईं फुरियल सभु वसीला, फुरियल समूरा सामान बि असां मोटाए सघूं था। शर्त इहो आहे त असां उथी बीहूं, शर्त इहो आहे क़ुर्बानी ॾियूं, शर्त इहो आहे ईमानदारी सां बीहूं, शर्त इहो आहे त लॻातार जिदोजहद कयूं। असां वटि मौसमी जिदोजहदूं थींदियूं आहिनि, 6 महीने रैली, 9 महीने जलसो, 10 महीने प्रेस कॉन्फ्रेंस, ईअं न हलंदो। ईअं ई जीअं मज़हबी माण्हू ॾींहं में 5 वक़्त पंहिंजे नज़रिए, पंहिंजे फ़लसफ़े, पंहिंजे दीन, पंहिंजे मज़हब लाइ गॾु थियनि था, ईअं ई अचो पंहिंजे वतन, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे वसीलनि, पंहिंजे निजात जे लाइ गॾिजी पियो, तॾहिं असां खटे सघंदासीं। बाक़ी टेम्परेरी
या पेनाडोल ते हाणे मर्ज़ ख़तमु न थींदो, हिकु वॾी ऑपरेशन जी ज़रूरत आहे, वॾी ट्रीटमेंट जी, हिकु वॾे कोर्स जी ज़रूरत आहे, ऐं उहा लॻातार जिदोजहद सां थी सघे थी, जीअं साईं GM साईं। छा घुरूं था?